त शैला गुल शो में आई है अदी फरजाना बहार। फरजाना बहार के सिंगिंग जो शौकीन थियो पंहिंजी वालदा खे ॾिसी जेका बि धुन हूंदी ॾाढी वणंदी हुई। पंहिंजी मदर जे नाले खे वठी करे अॻिते आयूं आहिनि। मेहनत खे कंटिन्यू करणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे। लाइफ में कॾहिं कंहिंसां मोहबत थी? आजकल ज़माने मोहब्बत आहे ही कोन। शादी करके ऑफर करे तव्हां के त तव्हां कबूल कंदा? उन में ऑप्शन ये आहिनि त पहिरीं त शेख रशीद जो आहे। बुढ़े नहीं होने चाहिए। केड़ो टिकटॉकर ना ही वणंदो? अली हैदराबादी भाई पसंद आयो। इस वॉक के अलावा कुछ और भी करे। सियासत में आहे इंटरेस्टेड? पीपल्स पार्टी लाइक उन जो खास रीजन है मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा सां घणी मोहब्बत रही है। जिंदगी सब खां वडी अचीवमेंट है वो कॾहिं मिली? लगी तो प्यार जी दुनिया में मना जेको आ यो सॉन्ग जेको न छाइजी वयो ॾाढी दिल खुश थी। लगी तो प्यार जे काबिल भली महबूब माना कर मोहिया तो कयो माए मोहिया तो कयो माए भली महबूब माना कर तू लगी तो प्यार जे काबिल। Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.